दरवेश शान नारा है दरदार, दरवेश शान नारा है दरदार, दरवेश शान नारा है दरदार, कुल द कुल कुरान नारा है दरदार, दरवेश शान नारा है दरदार, नारा है हैदरी। किबला मेराज जी रात आलमीन जो रसूल जेको ज़मीन ते अलकाब खणी आयो मौला अली सरकार जा उन ते तेरे गोल रात मेराज दी जग ज़माना जानदा झूठी गल नहीं केड़ा पाक कुरान दाए लायक रहमान नारा है दरदार, दरवेश शान नारा है दरदार, दरवेश शान नारा है दरदार, नारा है हैदरी। बाबा के बुलंद सलवार। अगर मुनाफिक मौला अली सरकार को नहीं दो तरी भी ठीक, अगर मौला अली सरकार के नथो मनी तरी भी ठीक, छो जो मौला अली जो जिक्र के जो मोहताज रहे हिन जिक्र जा असां मोहताज आहियूं, छो जो हू ॼण पसंद फरमाईंदा आहिनि ऐं असांखे घुरण ॾियो अचे नाराए हैदरी। हर मुनाफिक खारिजी ओलो मरदा जब मलंग कोई अली अली करदा अल मदद सी शान नारा है दरदार, दरवेश शान नारा है दरदार, दरवेश शान नारा है दरदार, नारा है हैदरी। किबला मौला अली सरकार जो वो वाहिद घरानो आ जो इन दरवाजे ते अल्लाह जा फरिश्ता भी पिलणे गाए ते मुसलसल जुबील कुली बन जावा तय सदा आई सदा केड़ी आई थई आई बुखाए लाया साए लाया मुखे मानी खारायो रहण वारो आ अर्श ते मानी खाइण आयो आ घुरण आयो आ फर्श ते, हालांकि फरिश्ता मानी ना खाईंदा, अगर जे नौबत अची वई या मानी अल्लाह खां अर्श ते भी जिब्रील तलब करे सके पियो, लेकिन अल्लाह रब्बुल इज्जत मोहम्मद वाले मोहम्मद ने घराणे जो शान बुधाइण तो चाहे मालिक फरमाए तो बेशक ॾियण वारी ज़ात मुंहिंजी वंडण वारी ज़ात मोहम्मद वाले मोहम्मद जी तो नाराए हैदरी। तंहिं मौला अली सरकार का सवाल कयो वियो मौला असांजी दुआऊं क़बूल नथियूं थियनि, कॾहिं कॾहिं इंसान सोचींदो आहे दुआऊं घुरंदो ईंदो आहे घुरंदो ईंदो आहे लेकिन दुआऊं मुस्तजाब न थींदियूं। मौला को पुछावे मौला इन जो सबबु छा आहे जो असांजी दुआऊं क़बूल नथियूं थियनि, मुंहिंजो मीर मौला फरमाए थो टिनि जायुनि ते अवां जूं दुआऊं क़बूल थियनि थियूं। मौला को पुछा कई मौला उहे टे जायूं कहिड़ियूं जिते दुआऊं क़बूल थियनि थियूं, मुझो भी मौला फरमाए तो एक तव्हांजी हिन दुनिया में दुआ कबूल थी थे, ॿियो तव्हांजो सदके जी सूरत में दुआ कबूल थी थे, ऐं टी तव्हांजी दुआ आख़िरत में कबूल थी थे। सदके जी सूरत में हली वञे, आख़िरत जी सूरत में हली वञे, ऐं हिन दुआ में दुनिया में अवां जो दुआऊं कबूल थियनि थियूं। वरी मुंहिंजे मौला खां पुछा कई मौला हिकु ॻाल्हि अञा ॿी सम्झ में न अची अचे, जेतिरी असांखे मार्फत थी मिलंदी वञे, जेतिरी अवां जी असांजे दिलनि में मोहबत ईंदी थी वञे, ओतिरियूं तकलीफ़ूं छो थियूं वधनि। मुझो मौला फरमाए तो इन जो सबब इहो आहे त असांजी विला जेको दिल में रखी करे मुसीबतुनि सां मुंहुं ॾिए थो ओ हकीकी मोमिन आहे, ऐं जेको असांजे मोहबत में विला दिल में रखी करे भॼी थो वञे उन जो कोन ही जहान आहे न हू जहान आहे। अहिड़े लिहाज़ सां हिन जॻह ते बीहंदो विलाए अली वालो हलाली मवाली बीहंदो, ॿिए कंहिंखे हिते ताक़त न आहे जो हिन तरह ते बीह सघे।
छो जो ही आम दरवाज़ो न आहे। इन दरवाजे ते जेको आयो वो गोस को तमंगर बणिजी वियो, शहनशाह बणिजी विया, के कलंदर बणिजी विया, के भिटाई बणिजी विया। नाराए हैदरी, जिन्हें भी हक ने बनाया था करबला के लिए, वो सब के सब नाम है दूसरा के लिए, मगर ये बात कामिल है कि हजरत अब्बास बतौर खास बनाए गए वफा के लिए। वफा के खालिक ते बाबा दे बुलंद नारा हैदरी। वफा जिसका पढ़े कलमा उसे अब्बास कहते हैं, जिसे सजदे करे सजदा उसे अब्बास कहते हैं। नाराए हैदरी। वो प्यासा प्यास के जिसने किया सेरा दरिया को, वो प्यासा प्यास के जिसने किया सेरा दरिया को, है जिसकी प्यास भी दरिया उसे अब्बास कहते हैं। वफा जिसका पढ़े कलमा उसे अब्बास कहते हैं। नाराए हैदरी। किबला जंगे सफीन में मुझे मौला अब्बास हुआ जंग कैया, वह अबा कबा मौला अली सरकारी, शमशीर भी मौला अली सरकार वारी, लेकिन उन्हनि खे इहा ख़बर न पई पए अब्बास आया अली आ। न पे कहते शायर जी मेहनत लगा दे जो बगेरे ते खी अंबार लाशों के, लगा दे जो बगेरे ते खी अंबार लाशों के, शुजाअत में उसे अब्बास कहते हैं। नारे हैदरी। किबला जनाबे ज़हरा सलाम अलैहि जे दुआन जो असर मौला गाजी अब्बास, वह मुझी साइण मज़लूमा साइण जेका मौला अब्बास सरकार जे लाइ कुर्तो भी सिबी रखी हुई। साइण खे ज़ैनब सलाम लगे चई त भाव इन दुनिया में अचई त बाज़ू चुमे कुर्तो पाराए चइजा ॾुखी मां सलाम थी ॾे। उन फिके ते शायर जी महिनत जो था शबीर की कुवत अली को नाज़ था जिस पर, जिसे ज़हरा कहे बेटा उसे अब्बास कहते हैं। वफा जिसका पढ़े कलमा उसे अब्बास कहते हैं। नाराए हैदरी। किबला जंग के दौरान अलम न सकयो मौलाए मुतकियान मौला अली सरकार जी को जंग के दौरान अलम न सकयो मुझे मौला अमीर कयो पत्थर उन जे हम शक्ल मुर्तजा मौला गाजी अब्बास सलमदार वो अलम नसब कयो पानी में, बाबा कयो पत्थर ते पुट कयो पानी में। मां फिक्रो पढ़ा और नारो बुधायो नाराए हैदरी। अलम गाड़े जो पत्थर पर उसे सब कहते हैं।
अलंगारे जो पानी पर उसे अब्बास कहते हैं। वफा जिसका पढ़े कलमा उसे अब्बास कहते हैं। नारे हैदरी बाबा ने बुलंद सलवात। आदाब मुस्तफ़ा में शरीयत खड़ी रही, दरवाज़े बतूल पे रहमत खड़ी रही। वो रहमत बीहण जो कहिड़ो टाइम आहे जॾहिं मौला हुसैन सरकार पुश्ते नबीअ ते चढ़ियो आहे। मुंहिंजो मौला हुसैन जो बचपन हुआ, मुंहिंजो मौला सभिनि खे चीरींदे चीरींदे अची मौला नबी सरकार जे पुश्त ते वेठो आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त फौरन जिब्रील खे जिब्रील मन मुंहिंजे महबूब नबी खे चओ त इन शहज़ादे खे पुठीअ तो लाहे न, जेसिताईं पंहिंजी मर्ज़ीअ सां नथो लहे तेसिताईं वेठो रहे। केवला इहो मंदरु मुंहिंजो मौला हुसैन सरकार ॾिठो ऐं इहो सोचई त नाने खे मुंहिंजे करे तकलीफ़ अची वई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मुखातिब थींदे चवण लॻो, ए मुंहिंजा मालिक, ए मुंहिंजा पालणहार, ए रब्बे जहां, आउं ॼाणां थो नानो कुझु देरि खां बाद में सजदे मां सिर खणंदो, नानो खणंदो सजदे मां पाण, लेकिन अल्लाह मां तुंहिंजी तौहीद ऐं तुंहिंजे नबूवत जी रिसालत बचाइण में वो सजदो अदा कंदुसि। तूं मुंहिंजे नाने जो आशिक़ आहे, लेकिन ही हुसैन तुंहिंजो आशिक़ आहे, लेकिन मां सजदो करबला में उहो अदा कंदुसि, खणंदो रखंदुसि सजदे में सिर मां, लेकिन खणंदा मुंहिंजा कातिल। उहो मुंहिंजो मौला मज़लूम हुसैन सरकार। बस केवला मुझे मुकर्ररीन दोस्त अची चुका है, ज़ौरबार साहब अची चुको है, जावेद साहब भी अची चुको है। बस मां मसा गाँव पेश करिया। अल्लामा इकबाल फरमाए तो ताजा मजाक के इस्लाम के तकदीर के साथ कटा गला हुसैन का नारे तकबीर के साथ। लतीफ़ साईं चए तो अखियुनि की न कयो जो रत न रुनाऊं, पलाणी दे पिरनि खे बीठे ॾिठऊं, उन्हनि अखियुनि खे कजल कहिड़ो पाया। लतीफ़ सरकार चए तो अॼु खां बाद में इन्हनि अखियुनि खे कजल पाइण हराम आहे। साल बराबर ज़िंदान में रहण खां बाद में जॾहिं मिली आहे रिहाई, मुझे मौला सज्जाद बीमारी लाजवा इहो काफ़िलो वठी आयो अली अकबर सरकार जी जागीर ते। मुझे मौला फरमाए थो, ओ आया अकबर दी जागीर दे विचे, ओ जगह ठीक सज्जाद रिहाए, ओ उठी देख त सही में ओ जिंदी गिने आया तेरी पालण वाली माए। मुझो मौला सज्जाद फरमाए तो, ओ तेरी माँ गरीब को खा गई है, ओ ते बाजार दिन से फिजाए, ओ हुन आप लहाजा ओ महमिल तो पिया थक बीमार मलाए। मौला बाजो मुजावरा जाबिर उठन जे तले जो बुधी चवण लॻो, ए काफ़िले वारो, ही अब्बास जी नगरी आहे ते पैदल अचण जो हुकुम आहे। जीअं हुकुम ॿुधो मुंहिंजे मौला सज्जाद जे अखियुनि मां नीर जारी थिया। मुंहिंजी साइड ज़ैनब सलाम अलैहा महमल मूं ॾिठो आहे। मुंहिंजी साइड चवण लॻी, सज्जाद बचड़ा वरी छो थो रत रोए। मुंहिंजो मौला जे रोअंदे अखियुनि सां चलो, पुफी अम्मा चाचे अब्बास जो मुज़ावरा जाबिर चए तो हिते पैदल अचण जो हुकुम आहे। पुफी अम्मा तूं सफ़रनि जी थकियल आहे, मां कीअं चवां तूं पैदल अची आहे। मुझे साइड ते अची तूं बचड़ा न घबराए, इन जाबिर खे मुंहिंजे महमल जे क़रीब वठी आ। क़िबला जाबिर महमल जे क़रीब आयो आहे। मुंहिंजी साइड फरमाए थी, ए जागीर में दे अकबर दी, ते तू अब्बास जरो खुद खा नहीं, ओ मैं को अकबर आखे मेरे पैसा मेरा उमुल मसा क़िबला हींअर आॾो आॾो मौला जो बहितरीन मदा खान, मौला उनजी ज़ुबान में एतिरो बहितरीन तासीर ॾिनो आहे। मौला अञा मज़ीद उनखे तासीर सां अता फरमाए। हींअर त आवाज़ आॾो शादी वाल जो शागिर्द
मोहतरम जनाब ज़हूर अब्बास उजन साहब नदीर साहब किताब खण फरमाइंदो बाबा दे बुलंद सलवात।